वेलकम बैक नाज़रीन। ख़बर मांखे ॾियूं उस्मान शाहुड़ी में सिहत खाते टंडो अलाहयार पारां ॿोड़ मुतासिरनि लाइ कैंप क़ाइमु कई वई आहे। रिपोर्ट करे रहियो आहे एजी आकिलाणी। जिन असां हिन वक़्तु शहर उस्मान शाहुड़ीअ में मौजूदु आहियूं, जिते डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर टंडो अलाहयार पारां जेको मुफ़्त बि कैंप लॻाई वई आहे बरोज़ आहे, जंहिंमें अॼु सुबुह वॾे तइदाद में मरीज़ पहुता आहिनि, उनजो इलाजु हले पियो। उन हवाले सां असां DHO टंडो अलाहयार मोहम्मद इब्राहिम पयाड़ खां पुछूं था त उन सां गॾु टीम असांजे डॉक्टर जी उन पुछूं था चवणु छा आहे। जी, उन हर ज़िले लाइ फोकल पर्सन मुक़ररु कया आहिनि जेके उन्हनि जा पंहिंजा नुमाइंदा आहिनि। उनमें असांजे ज़िले टंडे में सैयद ज़िया बादशाह साहिब जिन आहिनि जेके हिन ज़िले जा फोकल पर्सन बि आहिनि ऐं वक़्तनि बे वक़्तनि मीटिंगूं कराए हिन सूरत हाल खां बाख़बर पाण बि रहनि था ऐं जिते जिते ज़रूरत आहे, जंहिं कम जी ज़रूरत आहे त उनजी जेका उनजो कदम असीं खणंदा आहियूं। हिन इस्पताल में जीअं तव्हां ॾिठो असां वटि डॉक्टर बि आहे, लेडी डॉक्टर बि आहे, उनखां अलावा हिफ़ाज़ती टुकनि जो अमलो बि आहे त जीअं असां पंहिंजे माण्हुनि खे उहे सहूलियतूं ॾेई सघूं जिन लाइ उन्हनि खे शहर वञिणो पए या छा, त जीअं हुननि जी बीमारी जी जल्दी सुञाणप थी सघे, उन्हनि जो बर वक़्तु इलाजु थी सघे। असां तहलको जंडोमरी में उस्मान शाहुड़ी में DHO साहब जेको आहे कैंप लॻाई आहे। हिते काफ़ी मुख़्तसिर बीमारियूं असां वटि जीअं त डायरिया जा पेशेंट आहिनि, एलर्जी जा पेशेंट आहिनि, अस्थमा जा आहिनि, कोई एलर्जी वग़ैरह आहे, ऐं उनखां अलावा सेप्सिस आहिनि, वोंड वग़ैरह था अचनि था। हिते छो त ॾिठो वञे त पाणी जाम आहे, हिन करे न त इहे बीमारियूं जेके असां वटि वधीक मिलनि थियूं। सस्पेक्टेड केसेस मोस्ट ऑफ द पेशेंट गैस्ट्रो जी प्रॉब्लम सां अचनि था, जंहिंमें डायरिया आहे, उनखां पोइ डायरिया सां गॾु उन्हनि खे फीवर आहे, ऐं उनखां पोइ स्किन एलर्जी अचनि था बीठल पाणी जे करे, ॿार जेको बीठल पाणी में खेॾनि था, उनखां पोइ मच्छरनि जे करे असां वटि मलेरिया ऐं मुदे जो बुखार घणो आहे। नाज़रीन, तव्हां हितां जे डॉक्टर्स ऐं DHO जा वीचार ॿुधा सो चवण त हिते ताज़ो बरसाति बि आहिनि, उनमें इलाइक़े में ख़ुशूसन गैस्ट्रो मलेरिया तमामु घणो वॾे अॻे माण्हू मुब्तला आहिनि। उन हवाले सां असांजी जेको टीमूं आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हली रहियूं आहिनि। इंशाअल्लाह ताला इलाइक़े में जेको इलाजु करे माण्हुनि खे शफ़ा कराईंदासीं। कैमरामैन फराज़ बलोच AG आकिलाणी, धरती TV, उस्मान शाह।